वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअद अम्मा बाद फ़क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम व अल्लैसा लिल इंसानि इल्ला मा सअ व अन्न सअयहु सौफ़ युरा। नथो विसरे कलो को ॾींहुं जॾहिं हिन पाक धरती ते उञायल ऐं उदासल जी ख़ाली दामिन कदम रखिया। यकीनन मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ ऐं सआदत जी ॻाल्हि आहे जो मादिरे इल्मी जामिया दारुल उलूम अर रहमानिया अहले हदीस कलोई जिते तैलीम हासिल कई ऐं अॼु खां तक़रीबन 10 साल पहिरीं 29 मई 2014 जे हिन तकरीरी मुक़ाबले में शामिल रहियसि। इहा असातिज़ा जी मोहब्बत ऐं शफ़क़त आहे जो साईं वारनि मूंखे इन अहल समझो ऐं हिन अहम मनसब मुनसिफ़ जे लाइ इंतख़ाब कयो। ऐं जामिया जे तमाम असातिज़ा इंतज़ामिया बिलख़ुसूस साईं मोहम्मद इब्राहिम हफ़िज़हुल्लाह, साईं अब्दुल रज़ाक आबिद हफ़िज़हुल्लाह ऐं उस्ताद मोहतरम जामिया जे शेख़ुल हदीस साईं अहमद सिद्दीक़ हफ़िज़हुल्लाह ऐं तमाम असातिज़ा जो शुक्रगुज़ार आहियां। यकीन ॼाणो ही दीन, ही इल्म, ही उहो मैदान आहे अल्लाह रब्बुल आलमीन हिन मैदान में जेका इज़्ज़त रखी आहे, जेको शरफ़ रखियो आहे, उन जो मिसाल ॿिए पासे मिलण नामुमकिन आहे। क़ुरान करीम जा ऐं हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दलाइल पंहिंजी जगह ते असां पंहिंजे असलाफ खे ॾिसूं, मुहद्दिसीन खे ॾिसूं, उन्हनि माण्हुनि जूं ज़िंदगियूं ॾिसूं। एक गरीब इंसान जी हैसियत सां एक मुआशरे जो आम फर्द हुआ, पर जॾहिं हिन दीन जे मैदान में आया अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे उहे एज़ाज़ बख्शा, उहे शरफ अता कया। अॼु दुनिया उन्हनि खे अमीरुल मोमिनीन फिल हदीस चवे थी, मुहद्दिस अज़ीम चवे थी, वॾा लक़ब ॾिए थी। अॼु शायदि को स्टेज हुजे, शायदि को जुमे जो ख़ुतबो हुजे जिते उन्हनि जूं सीरतूं बयान न थींदियूं हुजनि, जिते उन्हनि जो ज़िक्र ख़ैर न थींदो हुजे। यकीन ॼाणो ही इल्म अल्लाह रब्बुल आलमीन हिन में वॾी इज़त रखी आहे। असां बि हिन इल्म जो ही उस्ताद उहा अज़ीम हस्ती आहे जंहिंजी फ़ज़ीलत, जंहिंजी मनक़बत एक तालिब इल्म जी ज़िंदगी सवारन में किरदार पंहिंजी जगह ते, पर मुहद्दिसीन जे अक़वाल खे ॾिसूं। इमाम शोबा बिन हज्जाज बिन विर्द अल इतकी रहमहुल्लाह 160 हिजरी में उन्हें जी वफ़ात आहे। इमाम इब्न अब्दुल बर उन्हें जो तारीखी कौल जामे बयान इल्म में हसन सनद सां नकल कन था। इमाम शोबा रहमहुल्लाह फरमाइन था, कुल्लु मन समिअतु मिन्हु हदीसन फअना लहू अब्दुन। मूं पंहिंजे कंहिं बि उस्ताद खां सिर्फ़ हिकिड़ी हदीस ॿुधी, ज़िंदगी भर उन उस्ताद जो ग़ुलाम रहां, तॾहिं बि उन जा थोरा अदा करे कोन थो सघां। कई मिसाल आहिनि। इमाम इब्नुल जौज़ी रहमहुल्लाह पंहिंजे किताब मशीखा में पंहिंजे हिकिड़े उस्ताद जो ज़िक्र कनि था। उस्ताद जो नालो अबुल बरकात अल अनमाती आहे रहमहुल्लाह। इंतिहाई नेकूकार इंसान हो, जिते इल्म जो इमाम हो, गॾोगॾु नेकी जो बि इमाम हो, तक़वा जो बि इमाम हो। इमाम इब्नुल जौज़ी रहमहुल्लाह उन्हें जे तज़किरे में हिकिड़ी खूबसूरत ॻाल्हि लिखनि था, फरमाइनि था, कुन्तु अक़रउ अलैहिल हदीस व हुव यबकी। आऊं जॾहिं पंहिंजे उस्ताद जे साम्हूं हदीस पढ़ंदो हुअसि, उस्ताद जी अखियुनि मां ज़ारो क़तार लुढ़क वहण शुरू थी पवंदा हुआ। फस्तफ़दतु बिबुकाइही अक्सर इस्तिफादती मिन रिवायतिही। फरमाइनि था, मूं एतिरो उन जे इल्म मां फ़ाइदो कोन वरितो जेतिरो उन जी नेकी मां फ़ाइदो वरितो, उन जी तक़वा मां फ़ाइदो वरितो। मुंहिंजे उस्ताद जी नेकी ऐं तक़वा मुंहिंजी ज़िंदगी संवारे छॾी। अंदाज़ो लगायो, हिकु उस्ताद जंहिंजी नेकी जे करे, तक़वा जे करे, तलबा सां ताल्लुक़ जे करे तालिब इल्म जी ज़िंदगी संवरजी सघे थी, इहो अज़ीम हस्ती आहे। जॾहिं पंहिंजे लाइ असां दुआऊं घुरूं, इन्हनि मुहसिनीन खे पंहिंजनि नेक दुआउनि में ज़रूर यादि रखूं। अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए। अल्लाह इन्हनि जे रिज़्क़ में, इल्म में, उमर में, औलाद में अल्लाह रब्बुल आलमीन बरकतूं अता फरमाए। ही दीनी इदारा, यकीन ॼाणो क़रीबी इदारो वॾी नेमत आहे। हिन इलाइक़े जो इदारो जिते जय्यद उलमाए किराम हर हवाले सां तालिब इल्मनि जी तयारी कराइनि था। तकरीर जो मैदान हुजे, दरसो तदरीस हुजे, ग्रामर हुजे, हदीस हुजे, तफसीर हुजे, तमाम फ़नून तव्हांजे मक़ामी इदारे में पढ़ाया वञनि था। वगरना मुहद्दिसीन जूं ज़िंदगियूं पढ़ो, उन्हनि माण्हुनि कहिड़ा वॾा सफ़र कया। हिकिड़ी हदीस जे लाइ इमाम सईद बिन जुबैर रहमुल्लाह जो कौल सही बुखारी किताब तफसीर में मौजूद है। फरमाइनि था, अब्दुल्लाह बिन अब्बास खां हिकिड़ी आयत जी तफसीर मालूम करण जे लाइ कूफे खां मदीने जो सफ़र करियां थो।
मुहद्दिसीन जा कई मिसाल। अगर असांजो ही मक़ामी इदारो हिते दीनी इल्म ॾिनो वञे थो, जिते तालिब इल्म बि हासिल करे थो, गॾोगॾु चंद ॾींहंनि खां पोइ घर में बि वञे थो, वालिदैन सां मिले थो, उन्हनि जी ख़िदमत करे थो, ही इदारा नेमत आहिनि, हिननि जो क़दर करियो। ही फितने जो दौर जिते माण्हू इक़्तिदार जे नशन में ॿियनि दुनियावी उमूर में मसरूफ़ आहिनि, कंहिंखे काल अल्लाह व काल रसूल जी यादि न आहे, उते ही दीनी इदारा, ही उलमा आहिनि जेके असांखे पंहिंजी आख़िरत संवारण ऐं पंहिंजी ज़िंदगी बनाइण जी तरग़ीब ॾियारीनि था। हिननि इदारनि जा मोहसिन बणिजो, हिननि जी सरपरस्ती करियो, हिननि सां ताउन करियो, नेकी जे कम में हिननि जो हथ वंडायो। इन में दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी है। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है, अल्लाह ताला असांखे सही माना में कुरान करीम ऐं हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्म फिराइण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन। आमीन।